यूहन्ना अध्याय 17 यीशुअ जी पंहिंजे लाइ प्रार्थना। इहे सभु ॻाल्हियूं चवण खां पोइ यीशु मसीह स्वर्ग ॾांहुं ॾिसी करे प्रार्थना करण लॻो, हे पिता, उहो वक़्तु अची पहुतो आहे कि तूं पंहिंजे पुट जी महिमा कर, ताकि पुट जे द्वारा तुंहिंजी महिमा थिए, छोकि तूं पुट खे सभिनीनि माण्हुनि ते अधिकार ॾिनो अथई, ताकि जेके माण्हू तूं पुट खे सौंपिया अथई उन्हनि खे उहो अनंत जीवन ॾे। ऐं अनंत जीवन इहो आहे कि उहे तोखे जेको सच्चो परमेश्वर आहे ऐं यीशु मसीह खे जंहिंखे तूं मोकिलियो आहे सुञाणनि। जेको कमु तूं मूंखे करण जे लाइ सौंपियो हुए उन खे पूरो करे मां इन धरतीअ ते तुंहिंजी महिमा कई आहे। सो हाणे हे पिता, तूं पाण सां गॾु मुंहिंजी महिमा उन महिमा सां कर जेका इन जगत जी रचना खां पहिरियों मुंहिंजी तोसां गॾु हुई। यीशुअ जी पंहिंजे चेलनि जे लाइ प्रार्थना। हे पिता परमेश्वर, मां तोखे उन माण्हुनि जे मथां ज़ाहिरु कयो आहे जेके तूं जगत मां चूंडे करे मूंखे ॾिना अथई। इहे तुंहिंजा हुआ ऐं इहे तो मूंखे ॾिना आहिनि ऐं इन्हनि तुंहिंजी सिख्याउनि जो पालन कयो आहे। हाणे इन्हनि ॼाणे वरितो आहे कि जेके ॻाल्हियूं मां सेखारियूं उहे सभु तुंहिंजे तरफ़ां खां ई आहिनि। मां इन्हनि खे उहे ई सिख्याऊं ॾिनियूं आहिनि जेके तूं मूंखे इन्हनि खे ॾियण जे लाइ ॾिनियूं हुयूं, ऐं इन्हनि उन सिख्याउनि खे अपनाए वरितो आहे ऐं इन सचाईअ खे ॼाणे वरितो आहे ऐं विश्वास बि करे वरितो अथऊं कि मां तुंहिंजे ई तरफ़ां आयो आहियां। मां संसार जे लाइ न, पर इन्हनि जे लाइ प्रार्थना करे रहियो आहियां जेके तूं मूंखे सौंपिया अथई, छोकि इहे तुंहिंजा आहिनि। हे पिता, उहो सभु कुझु जेको मुंहिंजो आहे उहो तुंहिंजो आहे ऐं जेको तुंहिंजो आहे उहो मुंहिंजो आहे, ऐं इन जे द्वारा मुंहिंजी महिमा ज़ाहिर थी आहे। हाणे मां इन संसार में थोरी देर ई आहियां, पर इहे इन संसार में ई रहंदा ऐं मां तो वटि अची रहियो आहियां। हे पवित्र पिता, तूं पंहिंजे नाले जी सामर्थ सां इन्हनि जी रक्षा कजांइ जेको नालो तूं मूंखे ॾिनो अथई, ताकि जीअं असां हिकु आहियूं उअं ई इहे बि हिकु थी सघनि। जेसिताईं मां इन्हनि सां गॾु हुयुमि तेसिताईं मां तुंहिंजे नाले जी सामर्थ सां जेको तूं मूंखे ॾिनो अथई इन्हनि जी रक्षा कई आहे ऐं इन्हनि खे संभाले रखियो आहे, सिवाय उन जे जेको नाश थियण जे हक़दार हुयो, ताकि जेको पवित्र शास्त्र में लिखियलु आहे उहो पूरो थिए। मां हाणे तो वटि अची रहियो आहियां, पर मां इहे ॻाल्हियूं जगत में रहंदे इन्हनि खे इन करे चयूं आहिनि ताकि जेको आनंद मुंहिंजे अंदरि आहे उहो पूरो इन्हनि खे मिले। मां तुंहिंजो संदेश इन्हनि खे ॿुधायो आहे। संसार जे माण्हुनि उन्हनि सां नफ़रत कई आहे, छोकि जीअं मां इन संसार जो न आहियां उअं ई इहे बि इन संसार जा कोन्हनि। मां इहा प्रार्थना नथो कयां कि तूं इन्हनि खे इन संसार मां खणी वठ, पर मां इहा थो कयां कि तूं इन्हनि खे उन दुष्ट शैतान खां बचाए रख। जीअं मां इन संसार जो न आहियां उअं ई इहे बि इन संसार जा कोन्हनि। सच जे द्वारा इन्हनि खे पवित्र कर, उहो सच तुंहिंजो वचन आहे। जीअं तूं मूंखे इन जगत में मोकिलियो अथई उअं ई मां बि इन्हनि खे जगत में मोकिलियो आहे। मां पंहिंजे पाण खे इन्हनि जे लाइ तोखे समर्पित कयो आहे, ताकि इहे बि सच जे द्वारा समर्पित थी वञनि। यीशुअ जी सभिनीनि विश्वासियुनि जे लाइ प्रार्थना। मां सिर्फ़ इन्हनि जे लाइ ई प्रार्थना नथो कयां, पर उन्हनि जे लाइ बि जेके इन्हनि जो संदेश ॿुधी करे मुंहिंजे मथां विश्वास कंदा। हे पिता परमेश्वर, इहे सभु उअं ई हिकु थियनि जीअं असां आहियूं। जीअं तूं मूं में आहीं ऐं मां तो में, उअं ई उहे बि असां में रहनि, ताकि संसार विश्वास करे सघे कि तूं ई मूंखे मोकिलियो अथई। उहा महिमा जेका तूं मूंखे ॾिनी अथई मां उन्हनि खे ॾिनी आहे, ताकि इहे उअं ई हिकु थियनि जीअं असां हिकु आहियूं। मां उन्हनि में रवां ऐं तूं मुंहिंजे अंदरि रहीं, ताकि उहे बिल्कुलु हिकु थी वञनि, जंहिंसां संसार खे ख़बर पए कि तूं ई मूंखे मोकिलियो आहे, ऐं जीअं तूं मूंसां प्यार कयो आहे उअं ई तूं उन्हनि सां बि प्यार कयो अथई। हे पिता, मां चाहियां थो कि जंहिंखे बि तूं मूंखे ॾिनो अथई उहे सभु मूंसां गॾु उते रहनि जिते मां रवां, ताकि उहे मुंहिंजी उन महिमा खे ॾिसी सघनि जेकी तूं मूंखे ॾिनी अथई, छोकि तूं सृष्टिअ जी शुरूआत खां पहिरियों ई मूंसां प्यार कयो अथई। हे पिता, तूं सदाईं उहो ई कंदो आहीं जेको सही आहे। संसार त तोखे न सुञातो आहे, पर मां तोखे सुञाणा थो
ऐं हाणे इन्हनि बि ॼाणे वरितो आहे कि तूं ई मूंखे मोकिलियो आहे। मां उन्हनि खे तुंहिंजे बारे में इहो ज़ाहिरु कयो आहे कि तूं केरु आहीं ऐं तूं कीअं आहीं, ऐं ज़ाहिरु कंदो रहंदुमि, ताकि जहिड़ो प्यारु तूं मूंसां कयो आहे अहिड़ो ई इन्हनि जे विच में रहे ऐं मां बि इन्हनि में रहां।